तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह अॼु जेको आहे ठटे ज़िले जे दौरे ते निकितल हुयो, जिथे तमामु घणी बरसाति पई आहे। उन सां गॾोगॾु जीअं हू ठटे लाइ दौरे जे लाइ निकितो त मलीर नदी ते पहुची करे जेको आहे मलीर नदी जो दौरो कयो ऐं मलीर नदी ते उते इंतिज़ामिया खे चयो वियो त आबपाशी खाते खे तंबीह कई वञे त जीअं ई मलीर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाणी जेको आहे छॾियो वञे आबपाशी खाते पारां ऐं बरसातियूं तेज़ थियनि त मलीर ज़िले जी इंतिज़ामिया खे ॿुधायो वञे त जीअं उन जे लाइ जोगा उपाउ वठी सघजनि। पर उन सां गॾोगॾु तव्हांखे हीअ क़ौमी शाहराह बि ॾेखारींदासीं, जिथां जेको आहे सिंध जे वॾे वज़ीर खे अॼु हितां गुज़रणो हुयो ऐं सिंध जो वॾो वज़ीर जेको आहे हिन क़ौमी शाहराह तां गुज़रियो। हिन क़ौमी शाहराह ते गुज़िरियल केतिरनि महीननि खां जेको आहे पाइप लाइन टुटल हुई वाटर बोर्ड जी ऐं बरसाति जो पाणी बीठल हुयो, पर केतिरनि ई जेको आहे मीडिया जे चैनलनि उनखे हाईलाइट बि कयो, पर इंतिज़ामिया जे मथे में जूअं बि कोन चुरी। पर अॼु जीअं ई सिंध जो वॾो वज़ीर ठटे जे दौरे लाइ निकितो त इंतिज़ामिया राति खां वठी तहरुक वठी करे उन जेका टुटल पाइप लाइन हुई वाटर बोर्ड जी उहा बि बंदि कई आहे ऐं उन सां गॾोगॾु जेको क़ौमी शाहराह ते पाणी बीठल हुयो उहो तव्हांखे ॾेखारींदासीं त उन जो ई निकाल हिननि करे छॾियो आहे। ऐं हीअ उहो ई पंप आहे, फैज़ी पंप आहे, जिथे जेको आहे केतिरनि महीननि खां पाणी बीठल हुयो, अवाम अज़ाब में हुयो। पर जेको आहे ज़िले इंतिज़ामिया सिंध हुकूमत खे मथे में जूअं बि कोन पई चुरे। पर अॼु सिंध जे वॾे वज़ीर ठटे जे दौरे लाइ जीअं ई ऐलान कयो हुयो त राति खां वठी जेको आहे इंतिज़ामिया मुतहरिक हुई ऐं जेको आहे हिन पाणी जे निकाल लाइ कोशिशूं करे रही ऐं सिंध जे वॾे वज़ीर खे पंहिंजी कारकर्दगी ॾेखारण जी कोशिशि करे रही हुई ऐं उहा जेका इंतिज़ामिया आहे उन कारकर्दगी ॾेखारण में कामयाबु आई। पर 4 महीननि खां जेको अवाम मलीर जो ठटे कराची जो जेको हिन क़ौमी शाहराह तां गुज़रियो पए ऐं अज़ाब पियो भोॻियो, उन लाइ इंतिज़ामिया वटि टाइम कोन हो सिंध जे वॾे वज़ीर खे कारकर्दगी ॾेखारण लाइ उन्हनि क़दम खयां। चलो शुक्र आहे सिंध जे वॾे वज़ीर जे हिन दौरे सां मलीर ऐं ठटे कराची जे माण्हुनि खे एतिरो फ़ाइदो ज़रूरु थियो त हीउ जेको केतिरनि महीननि खां पाणी बीठल हुयो अॼु हुन जो निकाल मुमकिन थी सघियो आहे। जी।